अस्सलाम वालेकुम। आबाद का दोस्तों बूटे ते स्ट्रेस जो मतलब दबाव जो मतलब छा हुंदो आहे। पहिरियां सभिनी खां पहिरियां पाण ॻाल्हि सम्झंदासीं त बूटे ते स्ट्रेस जो मतिलबु छा आहे। माना कंहिं बि शइ जो वाधारो या कंहिं बि शइ जो जी घटिताई जेका बूटे जी वाध विझ ते सिधो सो असरअंदाज़ थिए। ठीकु आहे। ज़्यादा टेम्परेचर उहो असरअंदाज़ थिए, इन खे असां टेम्परेचर स्ट्रेस चवंदासीं। घटि टेम्परेचर उहो असरअंदाज़ थिए, वधीक थधि असरअंदाज़ थिए, घटि थधि असरअंदाज़ थिए। मतिलबु सियारे जे फ़सुलनि खे जेकॾहिं गर्मी मिले इहो टेम्परेचर स्ट्रेस थी वेंदो। जेकॾहिं सियारे जे फ़सुलनि खे तमामु घणो मतिलबु कोल्डनेस थी वञे, थधि थी वञे या बर्फ़बारी थी वञे, उन कंडीशन खे असां टेम्परेचर स्ट्रेस चवंदासीं। वाटर शार्टेज, पाणी जो स्ट्रेस या वाटर एक्सेस ऑफ वाटर मतिलबु ज़्यादा पाणी। ठीकु आहे। इन जा अलॻि अलॻि टर्म आहिनि। हीट स्ट्रेस, कोल्ड स्ट्रेस, वाटर स्ट्रेस, ड्राउट स्ट्रेस। ठीकु आहे। ऐं फर्टिलाइज़र स्ट्रेस, न्यूट्रिएंट्स स्ट्रेस, इहे सभु हिकिड़ा टर्म्स आहिनि। ठीकु आहे। त उन जो असांजे ॿूटे ते कहिड़ो असरु थींदो आहे। हाणे माना जेकॾहिं मिसाल सेलिनिटी स्ट्रेस पाण खणी चऊं, कलराठी ज़मीन जो या कलर जो स्ट्रेस असां चवंदासीं, त हिननि में तव्हांखे हिकिड़ी शइ मां वाज़े ॾेखारींदासीं। मां तमामु घणी कोशिशि कई त पंहिंजे हारी खे सम्झाए सघां त तव्हां जेको आहे कोशिशि कयो जेको आहे वाउण छिडरा कयो। ठीकु आहे। किर्स 682 वैरायटी आहे। हाणे हिन जी ग्रोथ ओवरऑल तव्हां ॾिसो ॾाढी सुठी थी आहे। पर हिते जेको आहे हीउ सेलिनिटी वारो पोर्शन आहे, हीउ जेको बिल्कुलु मुंहिंजे साम्हूं आहे सेलिनिटी वारो पोर्शन आहे। इन जे ईअं सम्झो जेकॾहिं पाण कंदासीं त वेसे खां घटि हूंदो, पर जेके बि असांजा माना 100-200 ॿूटा आहिनि उहे हिननि में स्ट्रेस ईंदो आहे, अची वियो आहे। या सेलिनिटी जो पोर्शन आहे हिते। त सेलिनिटी जो पोर्शन ॾिसो, ॿूटा बि छिडरा आहिनि पर उन्हनि जी अहिड़ी ग्रोथ कोन्हे का। माना उते ॿूटे जी पाड़ सही न आहे थी, उते ॿूटे पंहिंजी वाध बि सही न आहे। ओवरऑल जेकॾहिं हिन पासे ॾिसंदासीं असांजा ॿूटा घाटा बि आहिनि ऐं माना असांखे सुठो उन्हनि जी परफॉर्मेंस अॻिते मूवमेंट सुठी थी थिए। जॾहिं स्ट्रेस ईंदो ॿूटे जी पाड़, ॿूटे जे पननि, ॿूटे जे गुल, ॿूटे जे मतिलबु जेके एक्सटर्नल या इंटरनल एक्टिविटीज़ आहिनि, माना अंदरियूं ऐं ॿाहिरियूं जेके ॿूटे जूं माना फोटोसिंथेसिस जो अमल ते असरअंदाज़ थींदो। फोटोसिंथेसिस जो अमल छा हूंदो आहे, असांजो ॿूटो सिज जी रोशनी मां पंहिंजो खाधो तयारु कंदो आहे। जेतिरा पन असांजा सावा हूंदा ओतिरो असांजो ॿूटो पंहिंजो खाधो पाण तयारु कंदो। हीअ ॿूटे जा पन ॿूटे जी खाधे ठाहिण जी फैक्ट्री आहिनि। ठीकु आहे। जेतिरो असांजो माना पन साओ हूंदो ओतिरो असांजो मतिलबु ॿूटो असांजो फोटोसिंथेसिस जे अमल मां सिज जी रोशनी मां पंहिंजो खाधो तयारु कंदो। पर जेकॾहिं एक्सेस ॾींदासीं यूरिया जो, तमामु घणो साओ करण जी कोशिशि कंदासीं, त उन में असां छा थींदो, असांजा पन सड़ंदा। उन खां अलावा पननि ते मतिलबु जेको आहे जलन थींदी ऐं पन असांजा मतिलबु जेको आहे कमज़ोर थींदा। उन्हनि ते बीमारियूं ज़्यादा लॻंदियूं, उन्हनि ते हर डिज़ीज़ जो अटैक थींदो ऐं पोइ उहो असांजो ॿूटो पंहिंजे मतिलबु वाध वारे अमल खे छॾे करे जेकॾहिं गुल ॿाटी थिया त उहो कोशिशि कंदो त पहाड़ुनि जी जेका आहे माना गोगड़ो जल्दी ठाहे। इहे शयूं असांखे सम्झण जूं आहिनि न। माना हिननि ते असां अहिड़ी महिनत कयूं जो ॿूटे खे असां ईअं सम्झो असां पंहिंजे ॿूटे जा पाण असां हिकिड़ा माना आहियूं डॉक्टर आहियूं। उन्हनि सां ॻाल्हायूं, उन्हनि खे सम्झूं, उन्हनि जी नेचर खे सम्झूं।